मुझा इंतहाई मानाता साथियों, मां वक्त बे वक्त तव्हां सां तालीम, अदब, तारीख़ ऐं ॿियनि निकोर मौज़ुअनि ते ख़्याल वंडींदो रहंदो आहियां। उहे केतिरा लाभाइता साबित थिया आहिनि या थींदा, उनखे ईंदड़ वक़्त ते छॾियूं था। अॼु मां अव्हां सां सिंध जे मंसूर सानी मां जोई आहियां सोई आहियां अन हक़ जा नारा बुलंद कंदड़ हज़रत सच्चर सरबत फारूक़ीअ जे नाले सां मंसूब गवर्नमेंट सच्चर सरबत डिग्री कॉलेज राणीपुर में क़ाइमु सखी सालिम मोहम्मद शाह जीलानी लाइब्रेरी जो ज़िक्र कंदुसि। उन खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो, जीअं वक़्त सिर ॼाण हासिलु करे सघो ऐं इहो पैगाम इलाही माण्हुनि ताईं वञी सघे। नाज़रीन, गवर्नमेंट सच्चर सरबत डिग्री कॉलेज राणीपुर तालीम जे हवाले सां पूरी सिंध में पंहिंजी नुमायात हैसियत रखे थो। सिंध अंदरि तालीमी इदारनि जी खोट खे महसूस कंदे हज़रत सच्चर सरबत दराज़ी जे मुरीद ख़ान साहब मोहम्मद बेश कोजीअ सन 1965 में पंहिंजे मुर्शिद जे नाले सां सच्चर सरबत आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज राणीपुर जो बुनियादु विधो। सन 1972 में वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पूरे पाकिस्तान अंदरि इदारनि खे ख़ानगान करे गवर्नमेंट जे तहवील में आयो, जंहिंजी इमारत टाउन कमेटी जे भरिसां शहर जे हंज में हुई, जिते हिन वक़्तु पुराणी इमारत डराए सईद अब्दुल कादिर शाह जीलानी जे नाले सां पार्क जोड़ियो वियो आहे। सन 1992 में कॉलेज जी नई बिल्डिंग ठाराए शिफ्ट कयो वियो, जिते साइंस जा क्लास पिणु हलाया विया आहिनि। गवर्नमेंट सच्चर सरबत डिग्री कॉलेज राणीपुर में हिकु आलीशान कुशादी लाइब्रेरी मौजूदु आहे, जिते सफ़ाई सुथराई सां गॾु पढ़ण जो बहितरीनु माहौल मौजूदु आहे। मुताले लाइ टेबल कुर्सियुनि जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। हिन लाइब्रेरीअ में सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी ऐं अरबीअ में 3000 खां वधीक नायाब किताब मौजूदु आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ आलमनि पारां कयल क़ुरान जा तफ़सीर, तारीख़ जा मुकमल किताब, सफ़रनामा, तहक़ीक़ जा किताब, नाविल, कहाणियूं, साइंस, आर्ट्स ऐं कॉमर्स जा किताब शामिलु आहिनि। मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि जूं डिक्शनरियूं पिणु मौजूदु आहिनि। लाइब्रेरीअ में नायाब ऐं मुफ़ीद किताब तफ़हीमुल क़ुरान, तफ़सीर इब्ने कसीर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंबर, रियाज़ुल सालिहीन, नहजुल बलाग, अहयाउल उलूम, मारिफुल क़ुरान, तारीख़ तिबरी, तारीख़ इब्ने खुल्दून, तारीख़ फ़िक़्ह इस्लामी, कीमिया सआदत, उर्दू सिंधी लुग़त, लुग़त किशोरी, प्रिंट टेक्नोलॉजी लुग़त, नूर लुग़ात सिंधी, ॿिटनि लफ़्ज़नि जी लुग़त, उर्दू, साइंस इंसाइक्लोपीडिया मौजूदु आहिनि। हीअ लाइब्रेरी पढ़ंदड़ शागिर्द लाइ कॉलेज जे टाइम खुलियल रहंदी आहे। लाइब्रेरियन मोहम्मद यासीन सुमरो, अटेंडेंट ज़ुल्फ़िकार अली ॼामड़ो पंहिंजी ज़िम्मेदारी बहितर नमूने सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जेतोणीकि लाइब्रेरी में किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, पोइ बि तेज़ी सां तरक़ी कंदड़ दुनिया सां मुक़ाबले लाइ मौजूदु दौर जे तक़ाज़नि सां हम आहंग थियण लाइ इलाही सारनि किताबनि जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंमें मुक़ाबले जे इम्तिहाननि, PCS, CS, एयरफोर्स, लॉ, आर्मीअ जी तयारीअ जी किताबनि जी ज़रूरत आहे। उन लाइ मां कॉलेज जे सरवाण प्रोफेसर अब्दुल समी मेमन साहब समेत सिंध गवर्नमेंट ख़ानगी इदारनि ऐं पब्लिशिंग इदारनि खे गुज़ारिश कंदुसि लाइब्रेरी खे राह ख़ैर में किताब ॾेई यूसुफ जे ख़रीदारनि में पंहिंजो नालो लिखाराइनि।